यारहीं शरीफ़ जा जेके ही प्रोग्राम असां सजाईंदा आहियूं उन में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजी ऐं ॿिए जी इस्लाह करणु, जंहिंजे लाइ मौलाना इलियास कादरी साहब अक्सर फरमाईंदा आहिनि त मुझे अपनी और सब आलम इस्लाम की इस्लाह करनी है। सो उनजो नारो तमामु सुठो आहे, उन जूं ख़िदमतूं बि आहिनि, उन ते असां नथा वञूं। सो अर्ज़ु इहो आहे त यारहीं शरीफ़ जा सिलसिला क़ाइमु कयो, पंहिंजे घरनि में यारहीं शरीफ़ कयो। इन यारहीं शरीफ़ जी बरकतूं अहिड़ियूं पैदा थींदियूं जो हिकु त तव्हांजे अंदरि, तव्हांजे बचड़नि जे अंदरि, तव्हांजे दोस्तनि अहबाबनि जे अंदरि, तव्हांजे सोबतनि मोहबतनि जे अंदरि यारहीं शरीफ़ करण जी मोहबत पैदा थींदी। सैयदना गौस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी अक़ीदत पैदा थींदी। जॾहिं तव्हां ऐं तव्हांजा दोस्त ऐं अहबाब, तव्हांजा मुतालिकीन मुकमल तौर ते जॾहिं उहे टूचिन थियणु शुरू थींदा, टच थियणु शुरू थींदा, पंहिंजी जोड़णु शुरू थींदा इन यारहीं शरीफ़ जे सिलसिले सां, त यकीनन दस्तगीर बादशाह पीर वॾो सखी दरवाज़ो आहे उन्हनि जो। उतां उन्हनि जे लाइ आसानियूं पैदा थींदियूं, रूहानी मोट मिलणु शुरू थींदी। इहो असांजे लाइ हिकिड़ो वसीलो आहे। दस्तगीर बादशाह साईं जन खे असां ख़ुदा तस्लीम नथा कयूं, कॾहिं बि नथा चऊं त उहो ख़ुदा आहे, न आहे। दस्तगीर बादशाह पीर असांजी रहनुमाई जे लाइ सुल्तानुल औलिया, सभिनी औलियानि जा सरदार आहिनि। जेकॾहिं को शख़्स चाहे थो त मां पंहिंजो अल्लाह ताला जी दरबार में हाज़िरी नसीब थिए, मूंखे अल्लाह ताला जो कुर्ब नसीब थिए, त उनजो तरीक़ो इहो आहे त उनजे दोस्तनि सां जुड़ी वञो त तव्हां अल्लाह ताला जी दरबार में पहुची वेंदो। जीअं मिसाल वठो ज़माने जो, जेकॾहिं कंहिंखे दाड़ियल थियणो आहे त पोइ उहो शरीफ़ माण्हुनि जी महफ़िल में घुमी घुमी दाड़ियल कोन थी सघंदो। उनजो तरीक़ो ईअं आहे त दाड़ियलनि जे टोले सां टच में रहे, हली 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 उनजे अंदरि दाड़ियलनि वारियूं उहे बदमाशियूं पैदा थींदियूं, पंहिंजो पाण उहो दाड़ियल थी वेंदो। त ईअं ई उनजे मुख़ालिफ़ जेकॾहिं असां तव्हां चाहियूं था त असीं अल्लाह ताला जी दरबार में हाज़िरी नसीब थिए असांखे, त उनजे लाइ अल्लाह ताला जो ऐलान आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ुल्लाह व कूनू माअ सादिक़ीन। ऐं इंसानो, जेकॾहिं तव्हां ईमान वारो जेकॾहिं चओ था, तव्हां हिकु त तक़वा अख़्तियार कयो, जेकॾहिं तव्हां चाहियो था मूं ताईं रसाई त मुंहिंजे नेकबाननि जी सोबत खे अख़्तियार कयो। त नेकबाना औलिया किराम उन्हनि सभिनी जो सरदार आहे सैयदना सैयदुल औलिया शहनशाह औलिया सैयदना पीरान पीर दस्तगीर बादशाह साईं।